ओम शांति। अॼु वाक्य मजबूरियुनि खे समाप्त करण जो साधना मजबूती। 19/9/1972 जा वाक्य हाणे सभी अटल अडोल अटल स्थिति में स्थित आहियो। बाबा का प्रश्न था पुछनि जो महावीरनि जी स्तुति ॻायल हुन कल्प पहिरियों जे गायन व वर्णन कयल स्तुति में स्थित आहियो। असांजी कल्प पहिरियों वारी स्तुति महावीरनि जी छा ॻायल आहे कि असां सदा अचल अडोल ऐं अटल स्थिति में स्थित पहिरियों हुयासीं। हाणे वही वही स्थिति आहे कल्प पहिरियों वारी। वह पंहिंजे अंतिम साक्षीपन हर्षित मुख अति न्यारी ऐं अति प्यारी स्थिति जे समीप अचो था कि वह स्थिति अञा परे। बाबा प्रश्न था पुछनि कि वह स्थिति अची वई आहे कि असां हिन दुनिया में सभु कुझु ॾिसे हुए सदा साक्षी रहो। साक्षीपन भी हुजे हर्षितपन भी हुजे ऐं न्यारी स्थिति भी हुजे। न्यारी केतिरी स्थिति कॾहिं थी सघे जॾहिं असांजी वृत्ति में सभिनि जो कल्याण जी भावना हूंदी। अगरि असां साक्षी त आहियूं लेकिन मन में व्यर्थ संकल्प हिक ॿिए जे हलनि था त असां हर्षित मुख न थी सघंदासीं। असां हुननि सां न्यारा न थी सघंदासीं। ॿियो वेस्ट शॉट क्रिएट कंदासीं त बाबा जा बि प्यारा न ॿियनि जा बि प्यारा न थी सघंदासीं। त बाबा चवनि था पंहिंजी अंतिम साक्षीपन हर्षित मुख अति न्यारी ऐं अति प्यारी स्थिति जे समीप अचो था न। उहा स्थिति अञा परे आहे छा? हाणे त असांखे दुनिया वारनि सां कोई मतिलबु आहे? सिर्फ़ असांखे उन्हनि खे ब्लेसिंग ॾियणी, उन्हनि खे दुआयूं ॾियणी, उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखणी आहे। सिर्फ़ इहे ई कमु आहे न। हाणे बाबा असांखे एॾी ज़िम्मेवारी नथा ॾियनि कि तव्हां उन्हनि खे ॻाल्हाए करे उन्हनि खे मथो हणी करे सुधारो। बाबा चवनि था जेको मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां पुरुषार्थ करे धारणा करो ऐं अनुभवी स्वरूप थी करे उन्हनि खे ॿुधाईंदा रहो। जेतिरो जो धारण कंदो हुनजी क़िस्मत। बाक़ी तव्हां चओ मुंहिंजा ॿार मुंहिंजा घर वारा मुंहिंजो इहो बाबा जो ज्ञान में अची वञे सुधरी वञे उहो त पोइ तव्हांजी तकलीफ़ अथव न। श्रुति त मुंहिंजो त आहे न हिते त विश्रुति सर्व आत्माउनि खे बाबा जो ज्ञान ॾियणो आहे, गुण शक्तियुनि जो ध्यानु दान ॾियणो आहे। असांखे साक्षी थी करे हर हिक जो पाठ ॾिसंदासीं न उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना। साक्षी थी करे ॾिसो ईअं न सोचो कि इहे छो थो करे, ॾाढो ई सुठो पाठ थो हुजाए त ई असां हर्षित मुख बि रही सघंदासीं, न्यारो बि थी सघंदासीं ऐं अति प्यारो बि थी सघंदासीं। उहा स्थिति समीप आहे अञा परे आहे। जो वस्तु समीप ईंदी आहे न हुननि जे कोई न कोई लक्षण व चिन्ह नज़र अचण लॻी वेंदा आहिनि। त तव्हां माण्हू छा अनुभव कंदा? छा इहा अंतिम स्थिति समीप अचे थी? बाबा प्रश्न पुछनि समीप सां बि ज्यादा बि कहिड़ी स्थिति हूंदी आहे, स्टेज हूंदी आहे? बाप जे समीप अचो था न, छा अनुभव कंदा? समीप बाबा जे वञूं था हलदे हलदे ठहरी त न वेंदा? भई दुनिया में सॼो ॾींहुं असां केॾी ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं लेकिन त बि बुद्धि सदा बाबा सां लॻल हूंदी आहे। कोई साइट सीन ॾिसी करे ठहरी त न वेंदा आहियो? चढ़ती कला जो अनुभव कंदा आहियो? ठहरती कला त न आहे न। स्थूल यात्रा ते बि जॾहिं वेंदा आहियूं न त हलंदा रहंदा आहिनि, रुकंदा न आहिनि। बाबा चवनि था इहा रूहानी यात्रा आहे। असांजो बुद्धि बाबा सां ई रहणो खपे। बुद्धि में अगरि प्रश्न आयो ईअं छो थो करे, हिनखे न करणो खपे, फलाणो अहिड़ो आहे वेड़ो आहे, अगरि बुद्धि न छो छा कीअं हिननि जे प्रश्ननि में फसी वई
इन्हनि जो ई निर्णय करण लॻी त बाबा खे भुलिजी वेंदासीं। मन में प्रश्न ईंदा लेकिन बुद्धि बाबा जी श्रेष्ठ मत जो थिए थो ॾाढो सुठो थो थिए। बस फुल स्टॉप। बुद्धि सदा बाबा सां लॻल हुजे, अर्थात बुद्धि में सदा बाबा जी श्रेष्ठ मत हुजे, बाबा जी यादि हुजे। सूर यात्रा ते वेंदा आहिनि त हलंदा रहंदा आहिनि, रुकदा थोरी भई हिते पत्थर छो आहे, ये पहाड़ कीअं न हुजणो खपे, ईअं न। ये रूहानी यात्रा आहिनि, हिन में बि रुकणो न आहे, अथक अटल ऐं अचल थी करे रहणो आहे, थकणो बि न आहे। छोजी मन में ॾाढा प्रश्न ईंदा। मनमना भवत आई से मन हिकदमि शांत थी वञे, बुद्धि में जॾहिं सभु प्रश्ननि जो उत्तर बाबा जी हर श्रीमत जो बुद्धि ॾींदी वेंदी त मन शांत थींदो वेंदो। त बाबा चवनि था ये अथक अटल, असांजी विजय कॾहिं टली न सघंदी आहे, सदा अचल, कॾहिं बि हलचल न थियणो। त ईअं असांखे हलंदे रहणो आहे त मंज़िल ते पहुची वेंदो। त बाबा चवनि था तॾहिं असां मंज़िल ते पहुची वेंदासीं। इहे लक्ष्य रखियो आहे न, अगरि लक्ष्य मज़बूत आहे त लक्षण बि अची वेंदा आहिनि। मजबूती सां मजबूरी समाप्त थी वेंदी आहे न। अगरि असां में मजबूती हूंदी त कोई भी प्रकार की चीज मजबूरी हूंदी आहे न, असां ईअं न करे सघंदा आहियूं, असांखे ईअं न थी वेंदी, अलॻि अलॻि मजबूरी हूंदी आहिनि, सभु समाप्त थी वेंदी। अगरि मजबूती न आहे त पोइ अनेक प्रकार जी मजबूरियूं ॾेखारण में ईंदियूं आहिनि। त बाबा चए थो असांखे मन सां मजबूत थियणो। त पंहिंजे खे महावीर सम्झंदा आहियो न, महावीर कॾहिं बि कहिड़ी मजबूरी खे मजबूरी न सम्झंदो आहे कि हिन मजबूरी जे कारण मां इहे नथो करे सघां, मूंखे त करणो ई आहे। बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾिनी अथई, असांखे करणी आहे। त बाबा चवंदा त पंहिंजे खे महावीर सम्झंदा आहियो, हिकु सेकंड में मजबूती जे आधार सां मजबूरी खे समाप्त करे छॾियो। ईअं ई अंगत समान पंहिंजी बुद्धि रूपी पाऊं खे हिकु बाप जी याद में स्थित करणो। केतिरे बि ॻाल्हियूं अचनि, केतिरा बि आवाज़ूं अचनि, केतिरो बि कुझु थिए, असांजी बुद्धि में बाबा जी यादि रहे, अर्थात बाबा जी ॻाल्हियूं, बाबा जी श्रेष्ठ मत यादि रहे, जो कोई भी असांखे हिलाए न सके। और मन में ॾाढो सारो बाबा जी तूफान ईंदा मन में, लेकिन बुद्धि में हिकदमि शांत, अचल अडोल, अथक स्थिति, कॾहिं बि थके बि न बुद्धि। बुद्धि उत्तर ॾेई ॾेई करे थकती कि मन बार बार प्रश्न पुछंदो, हिकु त बुद्धि थकी बि सघंदी आहे न। बाबा चए थो त हाणे अहिड़ो अंगत समान पंहिंजी बुद्धि रूपी पाऊं खे हिकु बाप जी यादि में स्थित करणो आहे असांखे, जो कोई बि हिलाए न सघे। कल्प पहिरियों बि ईअं ई ठहिया हुयासीं न, यादि अचे थो कि बाबा हिकु बार पहिरियों चई न भई असां जो माण्हू मूर्तियुनि जी पूजा कंदा आहिनि, उन्हनि खे अगरि असां ॾिसी करे सम्झासीं कि मुंहिंजो ई स्वरूप जी पूजा था करनि, त मां हीअं ठही हुयमि कल्प पहिरियों, तॾहिं त हाणे भक्ति मार्ग में पूजा थिए थी, त मूंखे हीअं थियणो ई आहे। त बाबा चवनि था कि अनेक बार कयल उहो पाठ आहे न, त उहो रिपीट ई था करणो। जॾहिं कल्प पहिरियों ईअं ठहिया हुयासीं त उहो ई पाठ रिपीट करणु मुश्किल आहे। अनेक बार कयो पाठ खे रिपीट ई था करणो आहे त मुश्किल छो लॻंदो आहे? त तव्हां ॾाढा परम भाग्यशाली आत्मा आहियो। छो जी बाबा चए थो ॾिसो सॼे विश्व जे अंदरि बाप खे ॼाणण ऐं पंहिंजो जन्म सिद्ध अधिकार प्राप्त करण वारा असां केतिरी थोरी सी आत्मा आहियूं। हुन में बि बाबा चईंदो आहे हाणे एॾा सारा ब्रह्मण आत्मा आहिनि जो हिननि में बि
बाबा जो ध्यानु सिर्फ़ सपूत ॿारनि जे मथां हूंदो। अॼु बाबा चई न मुंहिंजो ध्यानु सपूत ॿारनि जे मथां, जो बाबा जे चए ते हलंदा। हाणे घर में बि तव्हां जेको ॿार तव्हांजे चए ते हलंदो त तव्हां हुन ते ध्यानु ॾींदव न। हा, ॿियनि जे लाइ शुभावना रखंदव, लेकिन उहो मञे ई नथो त असां हुन ते ध्यानु बि न ॾींदसि। त उहो ई शुभावना रखंदासीं, लेकिन आज्ञा ॾींदासीं ख़ुशी ख़ुशी सां। भले जेको न मञंदो आहे हुनखे बि बाबा चईंदा मन में भावना रखो कि ॿुधंदो, लेकिन असां पंहिंजो टाइम वेस्ट छो करूं। त बाबा जहिड़ो माता पिता ठही वेंदो न त ॾाढो सुखी सां रहंदो। त बाबा चवनि था एतिरा सॼे विश्व जे अंदरि बाप खे ॼाणो, पंहिंजो जनम सिद्ध अधिकार प्राप्त करण वारा त केतिरा थोड़ा आहियूं, अनगिनत न गिनती वारा आहियूं। उन थोड़े ॼाणण वारनि में बि उन थोड़े ॼाणण वारनि में तव्हां आहियो। पूरी विश्व मां जेतिरा बि ॿार थोड़ा सा ॿार बाबा खे ॼाणनि सुठी रीति ऐं उन्हनि खां पंहिंजो जनम सिद्ध अधिकार बि वठनि था न। त बाबा चए थो त पद्मा पदम भाग्यशाली न थियो, हाणे त दुनिया अज्ञान नींद में सुम्ही पई आहे ऐं तव्हां अनेकनि में बि थोड़ी सी आत्मायूं हिन समय जगी करे बाप खां वसो था वठो। प्रभु ॾींहं जो हिसाब न आहे, संगम युग जो हिसाब। असांजी आत्मा जगी करे, असांजी आत्मा जगी करे बाबा खे यादि करे वरसो वठे थी न। ते इहे ॻाल्हियूं सदा यादि रखणी खपनि कि मां कहिड़ी आत्मा आहियां जो हाणे बुद्धि सां सम्झी मुंहिंजी बुद्धि जो तालो बाबा अची करे खोलियो अथई ऐं मां बाबा खां वरसो थी वठां। जॾहिं उहे सभी जगी वेंदा, अञा त धीरे धीरे जगनि था न ॿिया बि माण्हू, जॾहिं सभी जगी वेंदा त कोशिश कंदा कि असां बि कुझु कणो दाणो वठी वठूं, लेकिन छा थींदो वठी सघंदा। जॾहिं लेट थी वेंदो त छा वठी सघंदा। हुन समय तव्हां सभिनि आत्माउनि खे बि पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जो प्रत्यक्ष रूप में साक्षात्कार थींदो न। भई असां जेकी चीज हाणे वठी वरिती ऐं ॿिया माण्हू ॾिसनि था इहे वठनि था लेकिन सम्झनि नथा ऐं सोचनि था अरे छा था करनि, पंहिंजो जीवन वेस्ट था करनि, कि छा इहे ज्ञान व्यान ॿुधनि था। लेकिन अंत समय जॾहिं उन्हनि खे पतो लॻी वेंदो अरे इन्हनि त पंहिंजे भविष्य जे लाइ भॻवान खां वरसो वठी वरितो, भविष्य जे लाइ हिननि एॾी कमाई करे छॾी, हाणे असांजो छा थींदो। उहे हिन जन्म जे लाइ सोचनि था, असां भविष्य जे लाइ हिन जन्म में बि असांखे मिले थो न। त सोचो अंत समय जॾहिं सभिनि खे साक्षात्कार थींदो त उन्हनि जी छा हालत थींदी। अञा त गुप्त आहियो न, अञा गुप्त में न बाप, उहो त माण्हू बाबा बि गुप्त आहे। त हाणे गुप्त में न बाप खे ॼाणंदा आहिनि न तव्हां श्रेष्ठ आत्माउनि खे सम्झी था सघनि। असांजो अञा अगरि प्रत्यक्ष थी वञो असां, अञा बाबा चए थो अञा राजधानी स्थापना थिए थी, जॾहिं असां प्रत्यक्ष थी वेंदासीं त पोइ छा थींदो, लाइन लॻंदी। अञा त उहो सभु असांखे साधारण सम्झंदा आहिनि, लेकिन उहो समय परे न आहे जबकि उहो जागदा, पोइ तड़पदा, पोइ रोईंदा, पोइ पश्चाताप कंदा, लेकिन पोइ बि पाए न सघंदा। बाबा चवनि था जॾहिं अंत समय सभिनि खे पतो लॻी वेंदो, सभु जगी वेंदा, त ये सभी आत्मायूं तड़पदियूं, ये सभी आत्मायूं रोईंदियूं, पश्चाताप कंदियूं, लेकिन पोइ बि पाए न सघंदियूं। ॿुधायो हुन समय तव्हांखे पंहिंजे मथां केतिरो नाज़ हूंदो कि तो सही समय ते बाप खे पहचाने करे हुनजे चए ते हलियासीं न। असां त पहिरियों खां ई पहचाने करे अधिकारी ठही विया आहिनि, अहिड़ी ख़ुशी में रहणो खपे।
अहिड़ी ख़ुशी में रहणो खपे असांखे ख़ुदा कि असांजो पायूं था उन्हनि जे कारण ही जेका ॿार हाणे न था पाए सघनि, अंत में रोईंदा पछताईंदा चिल्लाईंदा कि असांखे न मिलियो, पश्चाताप कंदा। त बाबा चए थो छा मिलियो, केरु मिलियो, पोइ छा छा थियण वारो, ये सभी ॼाणदे हुए सदैव अतीन्द्रिय सुख में झूमदा रहंदा आहियो। बाबा चए थो रहणो खपे, तॾहिं त असांखे रूहानी नशो चढ़ंदो न त पोइ असां हिन दुनिया में रहंदे हुए कंहिंजा वॾा घर, कंहिंजी सुठी पढ़ाई, कंहिंजी सुठी पोस्ट, कंहिंजा सुठा कपिड़ा गहना ॾिसी करे पोइ असां बि हुननि में लॻी वेंदासीं कि असां वटि न आहे। लेकिन अगरि असांखे अंदरि सदा स्मृति में रहंदो कि मां कंहिंजो ॿार आहियां, मूंखे परमपिता परमात्मा कहिड़ी दुनिया में वठी थो हले, कहिड़ी दुनिया जे लाइ वरितो तरियो, मूंखे कहिड़ा सुठा सुठा कपिड़ा मिलंदा, कहिड़ा सुठा महल हूंदा, केॾो सुठो खाइण पीअण जी चीज़ूं हूंदियूं, केॾा सुठा गोल्ड हूंदो, मुंहिंजो त घर ई सोने जो हूंदो। जॾहिं असां हिन नशे में हाणे सुठा रहंदासीं न तॾहिं असांखे ॿियनि खे ॾिसी करे कॾहिं बि असां हिन कलयुगी चीज सां आकर्षित न थींदासीं, कॾहिं बि असां हिन कलयुगी दुनिया में कोई भी चीज अहिड़ी पाइण लाइ कोशिश न कंदासीं जिसो सोचो हिनखे हीअ हुजे त ॾाढो सुख आहे। हा आहे त ठीकु आहे, न आहे त बि ठीकु आहे। त बाबा चए थो कि हाणे छा मिलियो आहे, केरु मिलियो आहे, पोइ छा छा मिलण वारो आहे, छा छा थियण वारो आहे, ये सभी ॼाणदे हुए सदैव अतीन्द्रिय सुख में झूमदा रहंदा आहियो। अहिड़ी अवस्था आहे कि कॾहिं कॾहिं पेपर हिलाए ॾींदा आहिनि, हिलदा त न आहियो न, घबराईंदा त न आहियो, हिकु ॿ सां ॿुधी करे घबराइण जी लहर अची वेंदी आहे, पोइ पंहिंजे खे ठीकु करे ॾींदा आहियो। रिज़ल्ट छा सम्झंदा, हाणे कोई बि परिस्थिति कोई बि ॻाल्हि अहिड़ी अचे त सुठे भले खे हिलाए ॾे, असांखे हिलाए सघंदी आहे। त बाबा चए थो कि हाणे चेक करो रिज़ल्ट छा आहे, मधुबन निवासियुनि जी रिज़ल्ट छा आहे। मधुबन निवासी लाइट हाउस आयो न, लाइट हाउस त ऊंचो हूंदो आहे, असांजी आत्मिक स्थिति ॾाढी ऊंची हुजे, लाइट हाउस त ऊंचो रहंदो आहे, रास्तो ॿुधाइण वारो हूंदो आहे। अगरि असां बि मुंहिंजो चाचा मामा भाउ भेणनि में फसी वेंदासीं त असांजी ऊंची स्थिति न रहंदी, असां ॿियनि खे कीअं रास्तो ॾेखारे सघंदा, असांखे त पूरी विश्व जी आत्माउनि खे रास्तो ॾेखारिणो न। त बाबा चवनि था कि लाइट हाउस सदा ऊंचो हूंदो आहे न, त रास्तो ॿुधाइण वारो हूंदो आहे, मधुबन जे डायरेक्शन प्रमाण सभी हले थो त लाइट हाउस थियो न। हाणे बाबा चईंदा न साकार मधुबन अव्यक्त मधुबन आहे। हाणे साकार में जीअं बाप दादा ईंदा हुया डायरेक्शन ॾींदा हुया मधुबन, लेकिन हाणे बाबा अव्यक्त रीति सां अञा बि बाबा असांखे डायरेक्शन ॾियनि था। उहा जंहिंजी बुद्धि क्लियर हूंदी उन्हनि खे टच थींदो हूंदो, तॾहिं त बाबा हेॾा साल असांखे सृष्टि जो अभ्यास छो कराए, छो इहे समय अचिणो आहे। हाणे भले संदेश ॾियनि थियूं, लेकिन उहो बि सभिनि ताईं कीअं पहुचे न पहुचे छा थियो, लेकिन अंत समय ताईं संदेश बि न हूंदो। पोइ हुन समय बाप दादा जो अव्यक्त मधुबन में असांखे डायरेक्शन ॾींदो कि हिते पहुची वञो। वो कैच करण लाइ हाणे खां ई असांखे पंहिंजी क्लीन एंड क्लियर बुद्धि सां बाबा सां कनेक्ट रखणी आहे। तॾहिं त असां अंत समय थोरी कि हा मधुबन मां छा संदेश आयो, त हाणे इहो समय आहे, हाणे असां पंहिंजी अव्यक्त स्थिति एॾो सुठी रीति ठाहे सघूं कि अंत समय जॾहिं इंटरनेट मुरलियूं फोन आदि सेंटर आदि सभु बंदि थी वेंदा। बाबा त पहिरीं चए थी कि समय अहिड़ो ईंदो कि गवर्नमेंट असांजा सभु सेंटर्स ई बंदि कराए छॾंदी, त हुन समय छा कीअं डायरेक्शन वठंदव, कहिड़ी टीचर वटि वेंदव।
कहिड़े मधुबन निवासी वटि वेंदो त अव्यक्त मधुबन बाबा पहिरियों बि चई, थोड़ा ॾींहं पहिरियों अव्यक्त महावाक्य में बाबा चई कि हाणे अव्यक्त मधुबन आहे। भले तो साकार में असां वञूं, कोई माण्हू चवंदा आहिनि त बाप दादा बि नथो अचे, लेकिन असां मधुबन में वञी अव्यक्त स्थिति में स्थित थी करे रहंदासीं त उहो सभु अनुभव थींदो। त बाबा चए थो पोइ मधुबन में न वञी सघंदासीं त हाणे घर गृहस्थी में रहंदे हुए बि असांखे जो असां मधुबन में अव्यक्त बाप दादा जो अनुभव करे आया आहियूं, उहो असांखे रोज घर में रहंदे हुए ओड़ो अनुभव करणो आहे। त घर गृहस्थी में रहंदे हुए असांखे लॻंदो जैसे अव्यक्त मधुबन में वेठा आहियूं। पोइ बाबा जो डायरेक्शन ॾींदो उन अनुसार असां हली हलंदासीं। त मधुबन जी डायरेक्शन प्रमाण सभी हले तो त लाइट हाउस थी वियो न, ऐं ऊच स्थिति भी थी वई। जे बाप खे चईंदा आहिनि न ऊचो कम, उहो ई मधुबन अर्थात ऊचो धाम। त नाम ऐं कम भी ऊचो हूंदो न, नाम ही भी आहे मधुबन। मधुबन निवासियुनि जी विशेषता आहे न कि वो मधुरता ऐं बेहद जा वैरागी मूर्त हूंदा आहिनि। हिकु तरफ़ मधुरता, ॿियो तरफ़ एतिरो ही पोइ बेहद जा वैरागी वृत्ति वारा हूंदा आहिनि। वैरागी वृत्ति से सिर्फ गंभीरता न, वास्तविक गंभीरता में रमणीकता भी समायल हूंदी है। वो त अज्ञानी माण्हुनि खे गंभीर रूप हूंदो आहे त बिल्कुल ही गंभीर रमणीक जो नाम निशान न हूंदो आहे, उहो त पोइ अति थी वेंदो आहे। असांखे गंभीरता सां गॾु रमणीकता भी खपे। बेहद जी वैराग्य वृत्ति मतलब गंभीरता सां गॾु रमणीकता भी खपे। त यथार्थ गंभीरता जो गुण रमणीकता जे गुण सां संपन्न थींदो आहे। जे माण्हू खे सम्झाईंदा आहिनि कि असां आत्मा आहियूं, शांति स्वरूप आहियूं, लेकिन सिर्फ शांति वेठा हूंदासीं न, अवे मां आत्मा बाबा भी आत्मा मां शांति डालंदो, त उहो एॾी सुठी न लॻे। लेकिन शांति सां गॾु आनंद भी हुजे। शांत स्वरूप आत्मा त आहियूं, लेकिन वो बाबा सां उहो असां आनंद जी, प्रेम जी, ज्ञान जी, सर्व गुणनि जी भी असां अनुभूति करूं। पहिरियों त शांत, उन खां पोइ बाबा जी सर्व गुणनि जी अनुभूति भी करूं। तो शांति में आनंद, प्रेम, ज्ञान सभी समायल हो। तो ये बेहद जी वैराग्य वृत्ति वारा साथ साथ मधुरता भी, यह विशेषता मधुबन निवासियुनि जी आहे न। बाबा चवनि था जो बेहद जा वैराग्य वृत्ति में रहण वारा आहिनि उहे कॾहिं घबराईंदा छा? त बेहद जी वैराग्य वृत्ति अर्थात गंभीरता भी आहे, ज्ञान जी गहराई भी आहे, रमणीकता भी आहे। असांखे पतो आहे छो थो थिए, त असांखे पतो आहे कर्मनि जी गति थो थिए, सुठो आहे त थोरो रमणीकपन भी हूंदो, त उहो घबराईंदा, डगमग थी सघंदा, हिली सघंदा। केतिरो भी जोर सां कोई हिलावे, लेकिन बेहद जी वैराग्य वृत्ति वारा नष्टो मोह स्मृति लॻंदा हूंदा, स्मृति स्वरूप हूंदा। बाबा जी न नष्टो मोह सां गॾु स्मृति स्वरूप छो ईंदा? जॾहिं असांखे सदा ज्ञान जी स्मृति रहंदी, पंहिंजे स्वमान जी स्मृति रहंदी, त असां आपे ई नष्टो मोह थी वेंदासीं। त केतिरो भी जोर सां कोई हिलावे, लेकिन बेहद जे वैराग्य वृत्ति वारा नष्टो मोह स्मृति स्वरूप हूंदा। त नष्टो मोह स्मृति स्वरूप आयो कि थोड़ो बहुत ॾिसी करे कुछ अंश मात्र भी स्नेह चओ व मोह चओ, लेकिन स्नेह जो स्वरूप छा हूंदो? बाबा चए तो नष्टो मोह स्मृति स्वरूप आयो कि थोड़ो बहुत ॾिसी करे अंश मात्र कंहिंसां स्नेह, कंहिंसां मोह उत्पन्न थींदो। त बाबा चवनि था स्नेह जो स्वरूप हूंदो भी त छा हुजणो खपे, इनखे ॼाणदा आहियो? जंहिंजे प्रति स्नेह हूंदो आहे उनजे प्रति सहयोगी भी ठही वेंदा आहिनि। स्नेह कहिड़ो हुजणो खपे?
सहयोग वारो, बाक़ी स्नेह न हुजणो खपे, सहयोग वारो स्नेह। जंहिंसां स्नेह हूंदो त हुनजो सहयोगी बि ठही वेंदा। बाक़ी कोई रीति रस्म सां स्नेह जो रूप प्रकट करण, इनखे स्नेह चईंदासीं या मोह चईंदासीं? कि मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो पति आहे, इन करे स्नेह न, उनखे बाबा चए थो ओड़ो स्नेह न खपे। असांखे आत्मिक स्नेह रखणो आहे, हिक ॿिए जे सहयोगी थियणो। सभु परमात्मा जा ॿार आहियूं। त मधुबन निवासी हिन में पास आहिनि न, बाबा चवनि था। मधुबन जो वायुमंडल, मधुबन निवासियुनि जी वृत्ति, वाइब्रेशन, लाइट हाउस हुजण जे कारण चारों ओर हिकु सेकेंड में फैलंदो। छो मधुबन में त ॾाढा माण्हू हूंदा आहिनि, त उन्हनि खे स्नेह ॾियणो ई, स्नेह सां हलणो ई पवंदो। लेकिन उहे अहिड़ा स्नेह में थोरी ईंदा आहिनि मधुबन वारा कि बसि हुनजे स्नेह में बाबा खे भुलिजी वञो। त बाबा चवनि था मधुबन निवासी हिन स्नेह में पास आहिनि। मधुबन जो वायुमंडल, मधुबन निवासियुनि जी वृत्ति, वाइब्रेशन, लाइट वाइब्रेशन जेको न, जेको मधुबन में जो वायुमंडल वाइब्रेशन, छोकि मधुबन लाइट हाउस आहे, तो चारों ओर हिकु सेकेंड में फैलजी वेंदो। त इहे सम्झी करे हर पाठ वॼाईंदा आहियो, निमित सम्झी करे ईअं अहिड़े समय नंढा ॿार थी वेंदा आहियो। भई असां निमित आहियूं। मधुबन में जो बि सेवा कंदो आहे उहो निमित आहे न। अगरि मधुबन में सेवा कंदा ऐं स्नेह न रखंदा, ॿिए जी वैराग्य न हूंदी, मधुरता न हूंदी, त पोइ छा थींदो? निमित सम्झी करे हर कर्म करणो आहे न, कि खुद खे नंढो ॿार सम्झी वठंदा आहिनि। त छा रिज़ल्ट हूंदी मधुबन वारनि जी? ये त बाबा सिर्फ़ न मधुबन वारनि खे निमित थो ठाहे, लेकिन बाबा सभिनि खे थो चए। छो बाबा चए न सभु मुंहिंजा ॿार मधुबन निवासी आहिनि, जाते बि तव्हां रहो था उहो त सेवा स्थान आहे, लेकिन असांजो असली परमानेंट घर आहे मधुबन। त बाबा चवनि था इहे त हाणे कुझु बि न आहे, हुन समय कोई एग्ज़ाम आयो हूंदो, अञा त ॾाढो कुझु थियणो। तव्हां सोचंदो अचानक थियो, हिन करे थोरो सो थियो, लेकिन पेपर त अचानक ई अचणा आहिनि। पेपर कोई ॿुधाए करे न ईंदा। पहिरियों ॿुधाए त ॾिनो बाबा कीअं ईअं पेपर थियणा ई आहिनि। बाबा सके हाणे बाबा ॿियो पॉइंट ॿुधाइनि था कि असांजो पेपर कॾहिं बि अचानक थी सघंदो आहे। छो सभु पढ़ाई था पढ़ो, बाबा असांजो टीचर बि आहे, बाबा असांजो बाबा कंहिंखे बि निमित आहे असां वटि मोकिले छॾंदो असांजे एग्ज़ाम वठण लाइ। त बाबा चवनि था कि अचानक पेपर थींदो, त अचानक पेपर में अगरि जरा संकल्प में बि हिलण थियो त अंगत मिसल थियो। हाणे उहो लास्ट स्टेज अञा ताईं न आई आहे छा? त बाबा पुछनि पिया कि समीप खां बि ज्यादा नजदीक स्टेज कहिड़ी हूंदी आहे? बाबा पहिरियों पुछी न कि संजीव स्थिति समीप आई आहे बाबा जे, समीप खां बि ज्यादा नजदीक स्थिति कहिड़ी हूंदी आहे? सम्मुख जी, सम्मुख ॾेखारण में ॾियणो खपे। हिकु त असां चऊं असांजी फरिश्ते स्वरूप जी स्थिति समीप आहे, बसि असां हुन स्थिति खे पहुचासीं फरिश्ते स्वरूप खे। ॿी असां चऊं कि असांजे सम्मुख ई आहे, बसि हिकु स्टेप पार कयो फरिश्तो ठही वियासीं। त बाबा चवनि था कि हाणे समीप आयो या सम्मुख अची वई आहे पंहिंजी स्टेज? समीप खां बि ज्यादा नजदीक कहिड़ी स्टेज हूंदी आहे? उहो हूंदी आहे सम्मुख ॾेखारण में। समीप ईंदी ईंदी उही वस्तु सम्मुख थी वेंदी आहे। त समीप जो अनुभव कंदा आहियो, उहा बिल्कुलु उहा स्टेज सम्मुख ई ॾेखारण में ॾे थी।
बाबा चवनि था हाणे इहे चेक करो, अॼु चेक कजो बाबा सची पे हिन संडे ॾींहुं ॿुधाई न, ब्रह्मण सो फरिश्तो, फरिश्तो सो देवता। त असां परफेक्ट ब्रह्मण स्वरूप, परफेक्ट ब्रह्मण स्वरूप मतलब शक्तिशाली स्थिति, हिन शक्तिशाली स्थिति ते पहुची विया आहियूं। ॿियो फरिश्तो स्वरूप लाइट माइट हाउस सदा हल्केपन वारो डबल लाइट, अहिड़ी फरिश्ते स्वरूप जी स्थिति में पहुची विया आहिनि। ॿियो पंहिंजी देवता स्थिति अर्थात सर्व गुणनि सां संपन्न स्थिति, हुन ते समीप सम्मुख आहे या अञा समीप ॾेखारे में ॾे थी। टेन स्टेज असांखे पंहिंजे समीप, पंहिंजे सम्मुख अनुभव थियणे खपे। अॼु ईअं आहियूं, कल्ह उहो थी वेंदासीं, ईअं सम्मुख अनुभव कंदा आहियूं। जिस साकार में अनुभव थींदो हुयो न, ब्रह्मा बाबा मां भविष्य नारायण जो रूप अनुभव थींदो हुयो, अंतिम संपूर्ण सृष्टि स्वरूप जो स्वरूप अनुभव थींदो हुयो ब्रह्मा बाबा मां। हिकु त नारायण जो थींदो हुयो, ॿियो फरिश्ते जो थींदो हुयो। त सदा सम्मुख स्पष्ट रूप रहंदो हुयो न, ईअं फॉलो ब्रह्मा बाबा। त बाबा चवनि था जीअं बाबा ब्रह्मा बाबा जे साम्हूं संपूर्ण स्टेज व भविष्य स्टेज सदा साम्हूं रहंदी हुई न, हूअं ई अनुभव थींदो आहे तव्हांखे कि सोचता आहियो पतो न छा भविष्य थियणो आहे। उहो स्पष्ट आहे असांजो भविष्य छा हूंदो, असांखे उहो स्पष्ट आहे। असां अंत में सृष्टि स्वरूप जीअं मथे बाबा वटि निराकारी दुनिया में काथे बाबा वटि वेंदासीं। ॿियो सत्य में असां कहिड़ी पद भविष्य प्राप्त कंदासीं उहो स्पष्ट आहे। त बाबा चए थो उहो सम्मुख अनुभव थींदो आहे। वैसे की सोचदा आहियो पतो न छा भविष्य थियणो आहे, उहो स्पष्ट काथे आहे, अनाउंस थियो न आहे। लेकिन जो महावीर पुरुषार्थी आहे न, उन्हनि जी बुद्धि सदा पंहिंजे प्रति स्पष्ट रहंदी आहे। जेका महावीर पुरुषार्थी हूंदा आहिनि उन्हनि जी बुद्धि सदा पंहिंजे प्रति स्पष्ट रहंदी आहे कि अॼु मां हिन आत्मा हिन शरीर में आहियां। कल्ह मां परमधाम में बाबा वटि पोइ हेठि भविष्य में कहिड़े पद खे प्राप्त करण वारो आहियां, उहो हुननि जी बुद्धि में सदा स्पष्ट रहंदो आहे। कंहिंजे जेका महावीर पुरुषार्थी हूंदा आहिनि, तॾहिं हुननि खे पतो हूंदो आहे असां पुरुषार्थ करे हुन लक्ष्य ते पहुचंदासीं त स्पष्ट ॾेखारे में ईंदो आहे। उहो थोरो थोरो घूंघट में आहे। अॼुकल्ह ट्रांसपेरेंट घूंघट बि हूंदा आहिनि न, ॾेखारे में सभु कुझु हूंदो आहे, पोइ बि घूंघट हूंदो आहे। लेकिन वैसे स्पष्ट ॾेखारणो घूंघट में ॾिसणो फर्क त हूंदो आहे न। पंहिंजे पुरुषार्थ प्रमाण ट्रांसपेरेंट रूप में घूंघट में त न आहे न। असांजो पुरुषार्थ प्रमाण ट्रांसपेरेंट रूप में घूंघट त न आहे न, बिल्कुल ई स्पष्ट आहे न। असां छा थियण वारा आहियूं भविष्य में, पूरो ई स्पष्ट रूप नजर ईंदो आहे न। त मधुबन निवासी अटल आहिनि की संकल्प बि आहे कि छा थींदो, छा जो क्वेश्चन त न आहे न। जो भी पाठ हूंदो आहे उन हर हिकु पाठ में ॾाढो कुझु रहस्य समायल हूंदो आहे। उहो रहस्य छा हुयो ॿुधायो न कि समय जी सूचना ॾियण लाइ विच विच में घंटी वॼाए करे जगाइबो आहे। धीरे धीरे जीअं जीअं शरीर छॾियो मतलब घंटी वॼी वई,
हिन करे असांजे जड़ पित्रनि जे अॻियां बि घंटी वॼाए करे वॼाईंदा आहिनि, उठाईंदा बि आहिनि घंटी वॼाए करे, पोइ सुम्हाईंदा बि आहिनि घंटी वॼाए करे। हाणे असांखे बाबा जीअं जीअं समय पहिरियों जीअं जीअं शरीर छॾनि सभिनि त उन अनुसार घंटी वॼंदी वई न, तो बाबा चवनि था घंटी वॼाई न बाबा, इहा बि समय जी सूचना घंटियूं वॼंदियूं आहिनि। छो जी जीअं शास्त्रवादी लंबो चौड़ो टाइम ॾेई छॾियो अथनि न, सभिनि खे सुम्हाए छॾियो अथनि, खूब अज्ञान नींद में सभु सुम्ही पिया आहिनि, छो की सम्झंदा आहिनि अञा ॾाढो समय पियो आहे। त हिते पोइ जो दैवी परिवार जी आत्मायूं आहिनि न, उन्हनि खे हलदे हलदे माया कई प्रकार जे रूप रंग रीति रस्म द्वारा अलबेलो ठाहे करे समय जी पहचान सां दूर करे छॾंदी आहे। पोइ शारद जे ढीलेपन में सुम्हाए छॾंदी आहे माया। अलॻि अलॻि रंग रूप रीति रस्म बि असांखे हाणे सदा एवर रेडी रहणो, कॾहिं बि बाबा सभिनि खे मथे वठी वञी सघंदा आहिनि। त हाणे ऐं बाबा खे अंत समय न कहिड़ो विकार ॾाढो जोर सां ईंदो ब्राह्मण परिवार में, आलस्य ऐं अलबेलोपन। करे कॾहिं बि असांखे पंहिंजी श्रीमत जो बि बाबा ॾिनी अथई, जो बि दिनचर्या आहे, जो बि बाबा जो पुरुषार्थ असां करूं था, कॾहिं बि हुनमें आलस्य ऐं अलबेलोपन न अचणो खपे। जिस समय ते असां जीअं उथूं था, जीअं सुम्हूं था, जीअं बाबा शयूं उहो कंदा ई रहो। जॾहिं कोई अलबेलो थी वेंदो आहे न त आराम सां रहंदो आहे, जिम्मेवारी हुजण सां अटेंशन रहंदो आहे कि असांखे टाइम ते उथणो आहे, इहो करणो आहे। अगरि कोई प्रोग्राम में न हूंदो त अलबेलोपन त सुम्ही पईंदो, त इहा बि अलबेलोपन अची वेंदो आहे। जॾहिं कोई अलबेला थी दिला पुरुषार्थ जी निंड जे नशे में मस्त थी वेंदा आहिनि न, त छा करणो पवंदो आहे, हुननि खे हिलाइणो पवंदो आहे, हलचल करणी पवंदी आहे कि उथी वञनि। जीअं जीअं निंड हूंदी आहे उअं कबो आहे न, उअं कबो आहे। ॾाढा जी गहरी निंड हूंदी आहे त हुनखे हिलाइणो बि पवंदो आहे, लेकिन कोई जी हल्की निंड हूंदी आहे त थोरी हलचल करण सां ई उथी वेंदा आहिनि। हाणे हिलायो न, थोरी हलचल थी, ॿी चीज त निमित रखी हुनखे हिलाइबो आहे। त बाबा जी हाणे हिलायो न आहे न, सिर्फ़ हलचल थी आहे, ॿी चीज के निमित रखी हुनखे हिलाइबो आहे न। जंहिंजे बि शरीर छॾियो हुनखे निमित सम्झी बाबा असांखे उथाई त जागृति थी वई न। हीअ बि ड्रामा में निमित ठहियल हुई, जो सूचना स्वरूप मूर्तियूं आहिनि, उन्हनि खे थोरो हिलायो, हलचल कई त सभी जगी आहे न। छो जी हल्की निंड थी न, छा थी न, उहे ई सभु कुझु हलंदो रहंदो न त बोर थी वेंदा आहिनि, थोरो आलस्य अलबेलोपन थींदो आहे। त विच विच में ब्राह्मण परिवार में बि बाबा जो कुछ भी थींदो वेंदो आहे, कॾहिं कोई शरीर छॾंदो आहे, कॾहिं कोई महारथी ज्ञान में हलदे हलदे हुनखे माया पकड़े वेंदी आहे, कॾहिं छा इहे सिका बि थींदा आहिनि न ब्राह्मण परिवार में, जो सूचनाएं ईंदियूं आहिनि, चाहे सर्विस जी, चाहे डिसर्विस जी, चाहे कंहिंजे शरीर छॾण जी, या ॿाहिरां जी दुनिया में बाबा ॾिसंदा आहियूं कॾहिं कोई बीमारी, जीअं हाणे यूक्रेन में एॾी वॾी युद्ध थी, जीअं ॿाहिरां बि ॾिसो विदेश के न्यूज़ ईंदी आहे, भूकंप आयो एॾो वॾो तुर्की में, हेॾे त बाबा चवनि था इहे सभु बि समय जी घंटियूं वॼंदियूं आहिनि। इन सां ब्राह्मण परिवार वारी आत्मायूं थोड़ी हुननि अगरि निंड में हूंदियूं आहिनि त हिली करे जगाईंदा आहिनि बाबा, हिलाए करे। जॻिया त ज़रूर आहिनि, लेकिन जगण सां गॾु रड़ियूं त न मारियूं न, रड़ियूं त न कयूं,
कई रड़ियूं मारदा आहिनि न की माण्हू जगाईंदा आहिनि त जगदा न आहिनि, रड़ियूं मारदा आहिनि। ईअं थींदो आहे न, कोई खे अचानक जगायो त उहो घबराए बि वेंदा कई माण्हू, छा थियो। त कोई यथार्थ रूप सां जगदा आहिनि, कोई कुझु घबराइण खां पोइ होश में ईंदा आहिनि। लेकिन इहा थियणो न खपे। जरा भी चेहरे में रूप रेखा घबराइण जी न अचणी खपे कि छा थियो, अरे फलाने शरीर छॾे छॾे, अलाए फलानो हली वियो, अरे होॾे भूकंप अची वियो, अरे हेॾे होॾे युद्ध थी वियो। त असांखे न कॾहिं बि असांजे चेहरे ते रूप रेखा जो हूंदी आहे वो घबराइण जी न हुजणी खपे। असां सुबुह जो बि उथूं भई छा भई अगरि 3:30 जो अलार्म वॼियो त हीअं कई बार थींदो, अरे 3:30 थी विया, उथो हीअं न। असांजी निंड ईअं न हुजणी खपे जी जागती जोत आहियूं। सप्तक में बाबा चईंदा न देवता आहियूं, सुम्हदा बि ईअं लॻंदो जी सुम्हिया ई न, जीअं त गहरी नींद में सुम्ही पईंदा आहिनि न, अलाए काॾे पहुची वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि ईअं न, असांजे सुम्हण में बि असांखे असांजी सर्विस हलंदी रहे ऐं असांखे पतो हुजे की हा भई शरीर भले, लेकिन आत्मा अगर बाबा जी आके सर्विस कंदी त वो विश्राम में है ना, मेहनत थोड़ी है। शरीर खे खपे न, आत्मा खे थोड़ी आराम खपे। आत्मा त आहे आराम स्थिति में न हाणे। त बाबा चवनि था हिते इहो थियणो न खपे, चाहे दुनिया जी न्यूज़, चाहे ब्रह्मण परिवार जी न्यूज़, चाहे तो सुम्हदा आहियूं ऐं उथूं था त ईअं रूप रेखा चेहरे जी चेंज न थियणी खपे, घबराइण जी न अचणी खपे। आवाज में भी चेंज न हुजणो खपे। आवाज में भी अगर अंतर अची वियो व चेहरे में भी कुछ चेंज अची वियो त हिनखे भी पास चईंदासीं। बाबा चवनि था इहे त कुछ भी न हुयो, जेको भी थियो हूंदो हुन समय 72 में तो 69 में बाबा शरीर छॾे, हुन खां पोइ भी कुछ थियो हूंदो जो बाबा ये चवनि था। त बाबा चवनि था इहे त कुछ भी न आहे, अञा त ॾाढा कड़ा पेपर अचणा आहिनि। पेपर त ॾाढो समय, पेपर खे ॾाढो समय थी वेंदो आहे न त पढ़ाई में अलबेला थी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं इम्तिहान जा ॾींहं नज़दीक ईंदा आहिनि त पोइ अटेंशन ॾींदा आहिनि। त इहे हाणे त कुछ भी न ॾिठो, पहिरों जा पेपर कुछ अलॻि हुया, लेकिन हाणे त अहिड़ा पेपर अचणा आहिनि जो स्वप्न में, संकल्प में भी न हूंदो असांखे। त अहिड़ा पेपरनि में पास थियण लाइ सिर्फ़ असांखे पेपर में पास थियण लाइ सिर्फ़ इहे जेको बाबा चई न कि मुंहिंजो त हिकु बाबा ॿियो न कोई, ऐं मन वचन कर्म पवित्र रहणो। पोइ कहिड़े रूप में कहिड़ो भी पेपर अची वञे, हिकु त थींदो पेपर ईंदो आहे त असां ॿियनि जे लाइ नेगेटिव या सिचुएशन में नेगेटिव सोचूं, जॾहिं मन वचन कर्म में पवित्र आहे त नेगेटिव फालतू सोचणो ई न आहे। बुद्धि में बाबा ई आहे त बाबा यादि ईंदो त तुरंत यादि अची वेंदो, अरे मुंहिंजो पेपर आहे, हिनमें ईअं करे पास थी वञे बस। स्वप्न में संकल्प में भी न हूंदो न, अहिड़ा पेपर्स अचणा आहिनि। प्रैक्टिस अहिड़ी हुजणी खपे जीअं हद जो ड्रामो साक्षी थी ॾिसबो आहे न, पोइ चाहे दर्दनाक हुजे व हसी वारो हुजे, ॿई पार्टनि खे साक्षी थी करे ॾिसंदा आहिनि न, भई अंतर न हूंदो आहे। तो जी सोचता है अरे त टीवी में थिए थो त ड्रामो ॾिसूं था, बसि असां मूवी ॾिसूं था न। त बाबा चवनि था त अहिड़ी हिकरस अवस्था हुजणी खपे, चाहे रमणीक पाठ वॼायूं, चाहे कोई स्नेही आत्मा जो गंभीर पाठ भी हुजे, चाहे कोई असां गॾु रमणीक रीति सां पाठ थो वॼाए, चाहे कोई स्नेही आत्मा जो गंभीर पाठ हले थो असां गॾु, त बि सदा साक्षी थी करे ॾिसणो आहे कि सभु आत्मायूं बाबा जा ॿार आहियूं, हिते पाठ था वॼायूं। हाणे सिर्फ़ असांजी अवस्था सदा हिकु रस रहे कि बाबा सां बुद्धि योग मन वचन कर्म शुद्ध, बाक़ी कुछ
अरे ये तो करे न, अरे ॾाढी तुंहिंजी स्नेही आत्मा है न। हाँ, आए वो आत्मा पाठ हो जाए थी बस। साक्षी दृष्टा जी अवस्था हुजणी खपे, घबराई हुई या युद्ध कंदी हुई अवस्था न हुजे। कॾहिं कॾहिं कोई घबराइजी वेंदा, कोई आत्मा अहिड़ो पाठ ॿुधाईंदी आहे न, असां सां गॾु ईअं उल्टो सुल्टो चईंदी आहे कंदी आहे त घबराइजी वेंदा आहियूं कि अरे ईअं छो थी चए, मूंखे छो थी चए, मां बाबा खे त एॾो यादि कंदी आहियां। पोइ मूंखे बाबा त चईंदा आहिनि कि मुंहिंजे ॿारनि खे कोई ईअं न चईंदो जेका मुंहिंजी यादि में रहंदा। चईंदा आहिनि न बाबा, कॾहिं कॾहिं तव्हां यादि में रहंदव त कोई तव्हांखे कुझु न करे सघंदो। त उन समय व्यर्थ प्रश्न मन में न अचणा खपनि या युद्ध न करणी खपे अंदर की न वो कुछ है, असां शांत स्वरूप आहियूं सहनशील न, असांजो स्वरूप ई उहो नज़र अचणो खपे। त कोई घबराइण वारी चेहरो भी न हुजे, युद्ध वारो भी न हुजे। जरूर कुछ हिन में कल्याण, ये आत्मा जो भी करे थी, असां जहिड़ो भी व्यवहार करे थी, त हिन में कुछ न कुछ कल्याण ही समायल आहे न। लेकिन साक्षी दृष्टा जी स्टेज बिल्कुल अलग आहे, इनखे ही हिकु रस अवस्था चइबो आहे। जीअं न विष्णु जो रूप दिखाईंदे आहिनि न, शेषनाग ते केॾो लेटल हो, केॾो निश्चिंत बेफिक्र, सभु जीअं त सभु कुझु ॼाणंदो आहे, सभु कुझु ॾिसे सभु कुझु ॼाणंदो आहे। ईअं सम्झि साक्षी दृष्टा अहिड़ी हुजणी खपे कि असां बाबा जी यादि में वेठा आहियूं, साम्हूं वारो कोई कुझु चए थो, ईअं बि त असांखे पतो आहे ये आत्मा पंहिंजो पाठ थी वॼाए, असांजो एग्ज़ामिनर ठही करे एग्ज़ाम वठण आई आहे। वो तॾहिं थींदो जॾहिं हिकु ई बाप जी यादि में सदा मग्न रहंदा। कहिड़ो भी पेपर हुजे, कहिड़ो कुझु भी हुजे, असांखे सिर्फ़ु बाबा यादि हुजणो खपे ऐं मन वचन कर्म शुद्ध रहणो। असांजे मन बुद्धि संस्कारनि में कोई भी अशुद्धता न हुजणी खपे। जे माण्हू ध्यानु ॾींदा आहिनि असांजे कपिड़नि ते कुझु ख़राब त न लॻियो, कॾहिं कॾहिं ध्यानु ॾींदा आहिनि, कंहिंखे हूंदो आहे उहो सम्झी। हाणे मन बुद्धि संस्कारनि ते भी कोई भी व्यर्थ संकल्प, बुद्धि में कोई भी आसरी ॻाल्हि, कोई भी आसरी संस्कार टच न थियणो खपे ऐं बाबा जी यादि हुजे बस। बाप ऐं वरसो बस, टियों न कोई। असांखे पंहिंजो बाप यादि हुजे ऐं बाबा जो जेको वरसो आहे उहो यादि हुजे, टियों न कोई। कोई ॻाल्हि ॾिसदे हुए ॿुधदे हुए कोई संबंध संपर्क में ईंदे हुए भी ईअं सम्झो जीअं साक्षी थी करे पाठ था वठनि। तॾहिं असां सदा साक्षीपन जी स्थिति रहंदी, तॾहिं असां सदा अटल हर्षित मुख रहंदासीं। त बाबा चवंदा कि बुद्धि हुन लग्न में मग्न हुजे कि बस बाप ऐं असांजो वरसो इन में मस्त हुजे। बाप ऐं असांजो वरसो हिन में मस्त हुजे। इन करे हाणे अहिड़ी स्टेज ठाहियो, हिन जे लाइ पंहिंजी परखण जे लाइ इहे पेपर ईंदा वेंदा। चाहे कोई चए ब्राह्मण परिवार में फलानी ये शरीर छॾे, फलानी ईअं कई, फलानो ईअं कई, असांजी बुद्धि में बाप ऐं बाबा जो वरसो न त मालूम कीअं पईंदो। हिन करे बाबा ई पेपर वठंदा आहिनि। ये दुनिया में चाहे ब्राह्मण परिवार में चाहे ॿाहिरां कोई भी न्यूज़ अचे थी न, त सम्झो असांजी स्थिति खे चेक करण लाइ अचे थी। हर एक जी पंहिंजी स्थिति खे परखण लाइ थर्मोमीटर मिलंदो आहे न, जंहिंसां पंहिंजी स्थिति खे स्वयं परखी सघो। कोई खे चइण जी दरकार न आहे, घबराइणो न आहे। गहराई में वञो त घबराहट बंदि थी वेंदी। तॾहिं हर हिकु ॻाल्हि में राज समायल आहे। अॼु कंहिंजो केतिरो भी पाठ हुयो, पाठ वॼाए करे हली वियो। अॼु कोई न ब्राह्मण परिवार में कंहिंजे कारण डिससर्विस थिए थी त थिए थी हुनजो पाठ आहे न, तव्हां छा करे सघंदा आहियो।
तव्हां ॿियो व्यर्थ चिंतन कंदो फलाणो ईअं थो करे, कहिड़ी डिस्टर्बेंस थी थिए, सम्झे सेंटर नथो हले, माण्हू नथा अचनि, हिननि जे कारण ईअं नथो थिए। असां बाबा खे ॿुधायो, बाबा तव्हांजे हिन ॿार जे कारण ईअं कई डिस्टर्बेंस थिए थी, बस ॻाल्हि ख़तम। चाहे घर गृहस्थी में रहंदे हुए बि कोई ॻाल्हि थिए थी, कोई छा आहे छा न, असांजो कमु, असां सेवाधारी, असांजो कमु आहे बाबा खे ॿुधाइण, बाबा खे यादि करणु, न आत्मा जी सदा शुभ भावना शुभकामना रखी हुनजी सेवा कंदा रहो। बाबा चए थो, बाबा चवनि था कॾहिं बि घबरायो न, गहराई में वञो त घबराहट बंदि थी वेंदी, गहराई में न वञण जे कारण घबराहट ईंदी आहे। मधुबन निवासियुनि जे लाइ ख़ासि बाबा मिलण आया आहिनि, इन में बि श्रेष्ठ भाग्यशाली आहियो न, ॿिया त प्रोग्राम ठाहींदा आहिनि, तव्हां बिगर प्रोग्राम प्राप्त कंदा आहियो, त विशेषता थी वई न। पहिरियों त बाबा मधुबन में दादी रहंदा हुया त कॾहिं बि अची वेंदा हुया न, शुरू में जॾहिं सभु दादियूं हुयूं, त मधुबन में बाप स्वयं दौड़ी पाए ईंदो, मधुबन में बाप स्वयं दौड़ी पाए करे ईंदा। बाबा चई न, ॿारनि खे निश्चय थी वञे त अहिड़नि ॿारनि खे त लॻंदो असां काथां बि वञी करे बाबा सां मिलूं, काथां बि भॼी करे। लेकिन हाणे हिन बाबा चवनि था कि मधुबन में त बाबा दौड़ी पाए करे ईंदा आहिनि, रिज़ल्ट त सुठी आहे न। उहा त जरा सी हलचल हुई, उन जरा खे सम्झी वियो न, हाणे इन सां बि निकिरणो आहे। बाबा एग्जाम उन समय कोई सिचुएशन थी हूंदी जंहिंमें जरा सी हलचल थी हूंदी, त बाबा चई वो जरा सी, ये रोज रोज न असांजो एग्जाम थींदो रहंदो, बसि हुनखे चेक करे हुनखे पूरो कंदा वञो। पोइ त जरा सी, बाबा चवनि था जरा सी हलचल खे बि ख़तम करणो आहे, कढणो आहे, जरा बि फ्लो न हुजणो खपे। अगर जरा भी फ्लो हूंदो त फेल थी वेंदासीं, लास्ट फाइनल पेपर में अगर जरा सो भी फ्लो अची वियो त असां फेल थी वेंदासीं। इन करे बाबा दिन प्रतिदिन बाबा ई असांजो कंहिं न कंहिंखे निमित ठाहे करे पेपर वठंदा रहंदा आहिनि, जंहिंजो सभु फ्लो निकिरी वञे। इन करे पहिरियों खां ई पेपर थींदा आहिनि परिपक्व ठाहिण लाइ। बाक़ी हाणे जी रिज़ल्ट बाबा चवनि था सभिनि जी ॾाढी सुठी आहे, सभी हिक ॿ में स्नेही सहयोगी ॿार आहिनि। ॿुधायो हुयो न कि सूक्ष्म सर्विस जी मशीनरी हाणे चालू थींदी, सूक्ष्म सर्विस जी, कि असांजी अहिड़ी लाइट माइट स्थिति द्वारा कंहिं बि आत्माउनि खे हिते असां वेठे वेठे बुद्धि द्वारा बाबा जो संदेश पहुचाए सघूं। कंहिं बि आत्माउनि खे असां वेठे वेठे, काथे बि निमित आत्मायूं वेठियूं आहिनि, ऐं सम्झो ब्राह्मण परिवार में कोई न्यूज़ है या अज्ञाननि खे कोई सर्विस जे लाइ असांखे मनसा सेवा जेके चईंदा आहियूं, यानी कि सूक्ष्म मशीनरी सर्विस जी मशीनरी चइबो, त हीअ हाणे चालू आहे न। त मधुबन निवासियुनि सां विशेष सूक्ष्म सर्विस जी मशीनरी हाणे चालू थी वई आहे न। चाहे ब्राह्मण परिवार में कंहिंखे सहयोग ॾियणो हुजे, चाहे अज्ञाननि खे बाबा जो संदेश ॾियण जे लाइ, चाहे प्रकृति खे सुठो प्रदान ठाहिण लाइ, इहा सूक्ष्म सर्विस जी मशीनरी हाणे चालू थी वई आहे न। ॿिया बि सेवा केंद्र ते सूक्ष्म सर्विस चालू त आहे, लेकिन पोइ बि वर्तमान रिज़ल्ट अनुसार हिन सर्विस में नंबर 1 मधुबन निवासी आहे। हिन करे मुबारक हुजे। जीअं हाणे ताईं स्नेह ऐं सहयोग जो सबूत ॾियो था, उहे सबूत औषधि जे रूप में जाते पहुचाइण चाहींदा आहियो हुते पहुची वेंदी आहे। जे बाबा खे असां स्नेह ऐं सहयोग जो सबूत ॾींदा आहियूं न ख़ुदि खे परिवर्तन करण जो,
त उहो ई औषधि जे रूप में जिथे असां पहुचाइण चाहियूं हुते पहुची वेंदो। असांजी पावरफुल औषधि मतलब असांजो परिवर्तन द्वारा ॿियनि आत्मा असांजो बाबा खां शक्ति ऐं बाबा खां ई वरिती आहे, हुनजे बदिले असां स्वयं खे परिवर्तन करे इस सर्विस में लॻल आहियूं, बाबा जे कार्य में सहयोगी आहियूं। ये हिकु पावरफुल औषधि जे रूप में जिते असां चाहियूं हुते पहुचाए सघंदा आहियूं। जीअं आत्मा खे परिवर्तन करण चाहियूं, संदेश पहुचाइण चाहियूं, उते पहुची सघे। जीअं तव्हां पावरफुल औषधि जीअं जीअं तव्हांजी पावरफुल औषधि पहुचती उहा उहा आत्मायूं स्वस्थ थींदी वेंदियूं। हिन में बि पावरफुल औषधि मोकिलंदा रहो त हिकु हफ़्ते में बि सभु ठीकु थी सघंदो आहे। मार्जन आहे तेज करण जी, वो भी रिजल्ट ॾाढी सुठी आहे। अहिड़ी सुठी रिजल्ट खे ॾिसते हुए लाइट हाउस जी लाइट चारों ओर पहुचदी है न, हुन सां ॿिया स्थाननि में बि लाइट जो प्रभाव पइजी वेंदो। अच्छा, ईअं सदा आपस में हिकमत श्रेष्ठ गति सां हलण वारा, सदा हिक जी याद में रहण वारा पांडव सेना शक्ति सेना खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। बाबा वैसे तो बाबा सभिनि खे ॾींदा आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि न कि मां सपूत ॿारनि खे पहिरों ध्यानु ॾींदा। त अहिड़े जो सदा आपस में हिकमत श्रेष्ठ गति सां हलण वारी, सदा हिक जी याद में रहण वारी पांडव शक्ति सेना खे याद प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे याद प्यार ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।